फैज़ान सय्यदा फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिन नबिय्यीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फैज़ान सय्यदा फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत। हिक भेरे कंहिं फ़क़ीर काफ़िरनि खां कुझु घुरियो। उन्हनि मज़ाक़ जे तौर ते अमीरुल मुमिनीन हज़रत मौलाए काइनात अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ियल्लाहु अन्हु ॾांहुं मोकिले छॾियो। जेके साम्हूं वेठा हुआ उन याने फ़क़ीर हाज़िर थी करे कुझु घुरण लाइ हथ वधायो। पाण रज़ियल्लाहु अन्हु 10 भेरा दुरूद शरीफ़ पढ़ी उन जे हथनि जे त्रीअ ते दम करे छॾियो ऐं फ़रमायाऊं मुठ बंदि करे छॾियो ऐं जिन माण्हुनि मोकिलियो आहे उन्हनि जे साम्हूं वञी खोलियो। काफ़िर खिली रहिया हुआ त ख़ाली फूक हणण सां छा थींदो, पर जॾहिं फ़क़ीर उन्हनि जे साम्हूं वञी मुठ खोली त उहा सोन जे दीनारनि सां भरियल हुई। हीअ करामत ॾिसी केतिरा ई काफ़िर मुसलमान थी विया। राहतुल क़ुलूब सफ़ो 142। विर्द जिसने किया दुरूद शरीफ और दिल से पढ़ा दुरूद शरीफ, हाजतें सब रवा हुई उसकी, हे अजब कीमिया दुरूद शरीफ। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद वालिही व सहाबिही व बारक वसल्लम। नेकी जी दावत जो अज़ीम जज़्बो। शहज़ादी कोनैन वालिद हसनैन सैयदा तय्यबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा हज़रत बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा जा प्यारा प्यारा बाबा जान, हसनैन करीमैन जा प्यारा प्यारा नाना जान, मुसलमाननि जे चौथे ख़लीफ़े हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु जा आका व मौला मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हिकु दफ़ो हज़रत बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा जे घर तशरीफ़ वठी आया त उन्हनि दरवाज़े ते संदन इस्तक़बाल कयो ऐं पोइ संदन खे ॾिसी रोअण लॻियूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोअण जो सबबु पुछियो त अर्ज़ कयो, मां अव्हांजो रंग बदिलियल ऐं तकलीफ़ में ॾिसी रही आहियां। रहमत कोनैन नाना हसनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, ए फ़ातिमा, अल्लाह पाक अव्हां जे वालिद खे हिकु अहिड़े कम लाइ मोकिलियो आहे जेको रूए ज़मीन ते को शहरी ऐं ॻोठाणो घर न बचंदो, पर अल्लाह पाक तुंहिंजे वालिद जे ज़रिए ही कमु याने दीन इस्लाम इज़त सां पहुचाए छॾींदो। ही दीन उते पहुची करे रहंदो जेसि ताईं राति जी पहुच आहे। मौजम कबीर 225/22 हदीस 595। जुल्म कुफ़ार के हंस के सहते रहे, फिर भी हर आन हक बात कहते रहे, कितनी मेहनत से की तुमने तबलीग दी, तुम पे हरदम करोड़ों दुरूदो सलाम। ए आशिकाने सहाबाओ अहले बैत, असांजे प्यारे प्यारे आख़िरी नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम वॾी मशक़त सां इस्लाम जो पैगाम आम कयो। हिन वाक़े में शहज़ादी कोनैन हज़रत बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा जी महब्बत रसूल में रोअण जो बयान भी मौजूद आहे। पाण रज़ियल्लाहु अन्हा अल्लाह पाक जी प्यारे प्यारे आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लाडली ऐं सभ खां नंढी शहज़ादी आहिनि। संदन ॿियनि 3 भेनरुनि जा मुबारक नाला ही आहिनि, हज़रत बीबी ज़ैनब, हज़रत बीबी रुक़ैया ऐं हज़रत बीबी उम्मे कुलसूम रज़ियल्लाहु अन्हुन। विलादत शरीफ। हज़रत बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा जो नालो मुबारक फ़ातिमा आहे। इमाम अब्दुर्रहमान इब्न जोज़ी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त ऐलान नबूअत खां 5 साल पहिरियां हज़रत बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा जी विलादत शरीफ थी। जॾहिं हज़रत बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा जी विलादत मुबारक थी त संदन मुबारक चेहरे जे नूर सां सॼी फ़ज़ा रोशन थी वई। सहाबी रसूल हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, मुंहिंजे वालिदा फरमायो याने हज़रत बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा चोॾहीं जे राति जे चंड वांगुरु हसीन ऐं जमील हुयूं। नाले मुबारक जी मुनासिबत ऐं चंद मशहूर लक़ब। ए आशिक़ाने सहाबाओ अहले बैत, फ़ातिमा लफ़्ज़ फ़ातिमा मां बणियो आहे जंहिंजो मतिलबु आहे परे थियणु। अल्लाह पाक शहज़ादी कोनैन हज़रत बीबी फ़ातिमा रज़ियल्लाहु अन्हा संदन औलाद ऐं संदन महबत कंदड़नि खे दोज़ख जी बाहि खां परे रखियो आहे। इन करे पाण रज़ियल्लाहु अन्हा जो नालो फ़ातिमा थियो। संदन केतिरा ई लक़ब आहिनि, बतूल,
जी माना आहे मुनक़ति थियणु, कटिजी वञणु। छो त पाण दुनिया में रहंदे बि दुनिया खां अलॻि हुयूं, कॾहिं बि दुनिया में दिलि न लॻाई, तंहिं करे बतूल लक़ब थियो। ज़हरा जो मतिलबु आहे मुखड़ी, छो त पाण जन्नत जी मुखड़ी हुयूं। संदन मुबारक जिस्म मां जन्नत जी ख़ुशबू ईंदी हुई, जंहिंजे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूंघंदा हुआ, इन करे संदन लक़ब ज़हरा थियो। मिरातुल मनाजी 452/8। बतूलो फातिमा ज़हरा लक़ब इस वास्ते पाया कि दुनिया में रहें और दें पता जन्नत की निगहत का। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। फारूक आज़म रदी अल्लाह अन्हु जी अक़ीदत। मुसलमाननि जो ॿियो ख़लीफ़ो हज़रत उमर फारूक रदी अल्लाह अन्हु हिकु भेरे हज़रत बीबी फ़ातिमा ज़हरा रदी अल्लाह अन्हा वटि वियो त फरमायो, ए फ़ातिमा, अल्लाह जो कसम, मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अव्हां खां वधीक महबूब याने पसंदीदा न ॾिठो, ऐं ख़ुदा जो कसम, अव्हां जे वालिद मोहतरम खां बाद माण्हुनि मां को बि मूंखे अव्हां खां वधीक अज़ीज़ ऐं प्यारो नाहे। ए आशिक़ाने सहाबा ऐं अहले बैत, हज़रत बीबी फ़ातिमा ज़हरा रदी अल्लाह अन्हा जे शान ऐं अज़मत ते केतिरियूं ई मुबारक हदीसूं मौजूदु आहिनि। बरकत हासिल करण लाइ चंद पेश कजनि थियूं। फ़ातिमा जे 5 अखरनि जी निस्बत सां 5 फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। 1. सय्यदा सां मोहब्बत रखण वारा जहन्नम खां आज़ाद आहिनि। इन्नमा सुम्मियत फ़ातिमतु लिअन्नल्लाह फ़तमहा व मुहिब्बीहा अनिन्नार। तर्जुमो, हिन याने मुंहिंजी न्याणी जो नालो फ़ातिमा इन ई लाइ रखियो वियो जो अल्लाह पाक हिन खे ऐं हिन सां मोहब्बत करण वारनि खे दोज़ख खां आज़ाद कयो आहे। कंज़ुल उम्माल 50/12 हदीस 34/222। नंबर 2. इंसानी शक्ल में हूर। मुंहिंजी न्याणी फ़ातिमा इंसानी शक्ल में हूरनि वांगुरु हैज़ ऐं निफ़ास खां पाक आहे। नंबर 3. जेको इन्हनि खे पसंदि उहो मूंखे पसंदि। फ़ातिमा रदी अल्लाह अन्हा मुंहिंजे जिस्म जो टुकड़ो आहे। जेको इनखे नापसंदि उहो मूंखे नापसंदि, जेको इनखे पसंदि उहो मूंखे पसंदि। क़यामत जे ॾींहुं सवाइ मुंहिंजे नसब, मुंहिंजे सबब ऐं मुंहिंजी अज़दवाजी रिश्ते जे बाक़ी सभु नसब ख़तम थी वेंदा। मुस्तदरिक लिल हाकिम 144/4 4801। नंबर 4. हज़रत बीबी फ़ातिमा ज़हरा रदी अल्लाह अन्हा जी रिज़ा ऐं नाराज़गी। अव्हां जी याने हज़रत बीबी फ़ातिमा रदी अल्लाह अन्हा जे ग़ज़ब सां अल्लाह पाक जो ग़ज़ब थींदो आहे ऐं अव्हां जी रिज़ा सां अल्लाह पाक जी रिज़ा मिलंदी आहे। नंबर 5. जन्नती औरतुनि जी सरदार। फ़ातिमा रदी अल्लाह अन्हा मुंहिंजे जिस्म जो टुकड़ो आहे। जंहिं हिन खे नाराज़ कयो उन मूंखे नाराज़ कयो। ऐं हिकु रिवायत में आहे, इन्हनि जी परेशानी मुंहिंजी परेशानी आहे ऐं इन्हनि जी तकलीफ़ मुंहिंजी तकलीफ़ आहे। मिशकातुल मसाबी 436/2 हदीस 3139। सैयदा ज़ाहिरा तय्यबा ताहिरा जाने अहमद की राहत पे लाखों सलाम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। खुश आमदीद मुंहिंजी न्याणी। नानाए हसनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी शहज़ादी हज़रत बीबी फ़ातिमा ज़हरा रदी अल्लाह अन्हा सां बेहद महबत फरमाईंदा हुआ। जीअं हदीस पाक में आहे त जॾहिं पाण रदी अल्लाह अन्हा तशरीफ़ खणी ईंदियूं हुयूं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संदन मरहबन बिइब्नती याने खुश आमदीद मुंहिंजी न्याणी चई इस्तक़बाल फरमाईंदा हुआ ऐं पाण सां गॾु वेहारींदा हुआ। बुखारी 507/2 हदीस 36-23। शाने हज़रत बीबी फ़ातिमा बज़बाने हज़रत बीबी आयशा रदी अल्लाह अन्हुमा। सभिनी मुसलमाननि जी प्यारी अमड़ साइण हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा रदी अल्लाह अन्हुमा फरमाइनि थियूं, रदी अल्लाह अन्हा फरमाइनि थियूं, मुंह चाल चलत शक्लो सूरत ऐं गुफ्तगू में बीबी फ़ातिमा खां वधीक कंहिंखे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुशाबे न ॾिठो। ऐं जॾहिं हज़रत फ़ातिमा रदी अल्लाह अन्हा प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हाज़िर थींदियूं हुयूं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे इस्तक़बाल लाइ उथी बीहंदा हुआ, इन्हनि जो हथ वठी चुमंदा हुआ ऐं पंहिंजी जाइ ते वेहारींदा हुआ।
उन्हनि जे हथ वठी चुमंदा, पंहिंजी जाइ ते विहारींदा हुआ। ऐं जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीबी फातिमा रज़ियल्लाहु अन्हा वटि ईंदा हुआ त उहा बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताज़ीम ख़ातिर बीही रहंदियूं हुयूं ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुबारक हथ वठी चुमंदियूं हुयूं ऐं पाण वटि विहारींदियूं हुयूं। अबू दाऊद 454/4 हदीस 52-17। हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा फरमाइनि थियूं त मूं हज़रत फातिमा रज़ियल्लाहु अन्हा खां वधीक सच्चो संदन वालिद खां अलावा कंहिं ॿिए खे न ॾिठो। रसूलुल्लाह की जीती जागती तस्वीर को देखा, किया नज़ारा जिन आंखों ने तफसीर नबूवत का। काश हज़रत फातिमा रज़ियल्लाहु अन्हा सां मोहब्बत ऐं अक़ीदत जो दम भरण वारा ऐं वारियूं बे सुन्नतुनि खे अपनाइनि ऐं पंहिंजो उथण वेहण सुम्हण जाॻण सुन्नत जे मुताबिक़ करे छॾनि। ए काश असां सभु सुन्नत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हलंदड़ फिरंदड़ तस्वीर बणिजी वञूं। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। हज़रत बीबी फातिमा रज़ियल्लाहु अन्हा जी इबादत। नवास ए मुस्तफ़ा, जिगर गोश ए मुर्तज़ा, लाइले फातिमा। हज़रत इमाम हसन मुजतबा रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, मूं पंहिंजे वालिदे मोहतरमा हज़रत बीबी फातिमा तो ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा के ॾिठो त राति जो मस्जिद बैत यानी घर में नमाज़ पढ़ण जी मख़सूस जाइ जे मेहराब में नमाज़ पढ़ंदियूं रहंदियूं हुयूं एसि ताईं जो नमाज़ फज्र जो वक़्तु थी वेंदो हो। पाण रज़ियल्लाहु अन्हा मुसलमान मर्दनि ऐं औरतुनि लाइ तमामु घणियूं दुआऊं फरमाईंदियूं हुयूं। जुमे जे ॾींहुं असर खां बाद दुआ। हज़रत बीबी फातिमा तो ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा जुमे जे ॾींहुं असर खां पोइ पाण हुजरे में वेंदियूं हुयूं ऐं पंहिंजी ख़ादिमा फिज़ा रज़ियल्लाहु अन्हा खे ॿाहिरि बीहारींदियूं हुयूं। जॾहिं सिजु लहणु लॻंदो हो त ख़ादिमा खेनि ख़बर ॾींदियूं हुयूं। इन जी ख़बर ते सैयदा पंहिंजा हथ दुआ जे लाइ खणंदियूं हुयूं। मिरातुल मनाजी 320/2 दुआ क़बूल थींदी आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आलीशान आहे, जुमे में हिकु अहिड़ी घड़ी आहे जो जेकॾहिं को मुसलमान इन खे माणे करे उन वक़्तु अल्लाह पाक खां कुझु घुरे त अल्लाह पाक उन खे ज़रूरु ॾींदो ऐं उहा घड़ी मुख़्तसर आहे। मुस्लिम सफ़ो 330 हदीस 1973। साहिब बहार शरीय जो इरशाद। हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती मोहम्मद अमजद अली आज़मी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, दुआ जी क़बूलियत जी घड़ियुनि जे बारे में 2 क़ौल मज़बूत आहिनि। हिकु, इमाम जे ख़ुतबे जे लाइ वेहण खां नमाज़ जे ख़त्म थियण ताईं। 2, जुमे जी पोएं यानी आख़िरी घड़ी। बहार शरीय 754/1। कोनैन जी शहज़ादी रज़ियल्लाहु अन्हा जी शादी मुबारक। खातून जन्नत हज़रत बीबी फातिमा तो ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा जो मुबारक निकाह 2 हिजरी सफ़र या रजब शरीफ या रमज़ान मुबारक में थियो। मौला अली रज़ियल्लाहु अन्हु खे घर तोहफ़े में ॾेई छॾियो। मुसलमाननि जे चौथे ख़लीफ़े हज़रत अली उल मुर्तज़ा रज़ियल्लाहु अन्हु जो घर हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर मुबारक खां परे हो। उन करे सहाबी रसूल हज़रत हारिसा बिन नौमान रज़ियल्लाहु अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मकाने आलीशान जे वेझो पंहिंजो हिकु घर हज़रत अली ऐं फातिमा रज़ियल्लाहु अन्हुमा लाइ पेश कयो। जॾहिं हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु जी शादीअ जो वक़्तु आयो त सभिनी मुसलमाननि जी प्यारी अमड़ साइण हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा ऐं हज़रत बीबी उम्मे सलमा रज़ियल्लाहु अन्हा वादी बतहा मां मिटी घुराई, उन्हनि जे आलीशान घर जे फर्श खे लेपो ॾिनो, पोइ पंहिंजे हथनि सां खजीअ जी छाल सही करे 2 गदा तयारु कया। उन्हनि खे खाइण लाइ खजूर ऐं किशमिश रखी ऐं उन्हनि जे पीअण लाइ थधे पाणीअ जो बंदोबस्तु कयो। पोइ घर जे हिक कुंड में काठ जो सुतून यानी थंबो बीहारे छॾियो त जीअं उन ते मशकीज़ो ऐं कपिड़ा वग़ैरह टंगे सघिजनि। पोइ फरमायाऊं, असां फातिमा जी शादी खां वधीक बहितर का शादी न ॾिठी। इब्न माजा 444/2 हदीस 1911। ॾाज मुबारक। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पंहिंजी प्यारी ऐं लाडली शहज़ादी हज़रत बीबी फातिमा रज़ियल्लाहु अन्हा जो निकाह कयो त किन रिवायतुनि मूजिब संदन मुबारक ॾाज में हिकु चादर, खजीअ जी खाबर सां भरियल हिकु विहाणो, हिकु प्यालो, 2 मटका ऐं अटो पीअण लाइ 2 चकियूं हुयूं। मसनद इमाम अहमद
223/1 हदीस 819, मुअज्जम कबीर 137/24 हदीस 365। सैयदा रज़ियल्लाहु अन्हा जी मुबारक घरेलू ज़िंदगी। मुसलमाननि जा चौथा ख़लीफ़ा हज़रत अली उल मुर्तज़ा रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था त घर जा कमकार मिसाल तौर चक्की हलाइण, फरियो ॾियण ऐं खाधे पचाइण जा कम वग़ैरह हज़रत फ़ातिमा रज़ियल्लाहु अन्हा कंदियूं हुयूं ऐं ॿाहिरि जा कम जहिड़ोक बाज़ार मां सौदो आणण, उठनि खे पाणी पीआरण वग़ैरह मां कंदो हुयुसि। हज़रत फ़ातिमतो ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा मूं वटि पंहिंजे हथ सां चक्की हलाईंदियूं हुयूं, जंहिंजे करे संदन हथनि ते निशान पइजी वेंदा हुआ ऐं पाण पाणीअ जे खली भरे ईंदियूं हुयूं ऐं घर में ॿुहारो वग़ैरह पाण ई ॾींदियूं हुयूं। अबू दाऊद 410/4 हदीस 5063। अल्लाह पाक जी अता सां ॿिन्ही जहाननि जे मालिक ऐं मुख़्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शहज़ादी थी करे हज़रत बीबी फ़ातिमा रज़ियल्लाहु अन्हा वॾी सादगीअ सां ज़िंदगी गुज़ारे ॾेखारी। संदन वटि हिकु ई बिस्तरो हो ऐं उहो बि घेटे जो हिकु चमड़ो, जंहिंखे राति जो विछाए आराम कयो वेंदो हो ऐं सुबुह जो उन्हीअ चमड़े ते गाहु विझी उठ लाइ चारे जो बंदोबस्तु कयो वेंदो हो ऐं घर में को बि नौकर न हो। ससु ऐं नुंहुं। शहज़ादी कोनेन हज़रत बीबी फ़ातिमा रज़ियल्लाहु अन्हा पंहिंजी ससु याने मौला अली रज़ियल्लाहु अन्हु जी वालिदा हज़रत फ़ातिमा बिनते असद रज़ियल्लाहु अन्हा जी अमली तौर ख़िदमत करे अॼुकल्ह जी नुंहुं खे ससु सां हुस्न सुलूक करण जो ख़ूबसूरत मिसाल अता फ़रमायो आहे। मुसलमाननि जा चौथा ख़लीफ़ा हज़रत मौला अली रज़ियल्लाहु अन्हु संदन ॿियनि ख़ूबियुनि सां गॾु हिन याने ससु सां हुस्न सुलूक जा बेमोतरिफ़ मञींदा हुआ। जीअं पाण रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजी वालिदे मोहतरमा खे फरमायो, ए फ़ातिमा ज़हरा अव्हां खे घर जे कमनि खां बेपरवाह करे छॾींदी। ए आशिक़ाने सहाबा ऐं अहले बैत। शहज़ादी कोनेन हज़रत बीबी फ़ातिमा रज़ियल्लाहु अन्हा जी ज़िंदगी ख़ासि करे असांजे इस्लामी भेनरुनि लाइ पैरवी करण जे लाइक़ आहे। जेकॾहिं हज़रत फ़ातिमतो ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा जे नक्शे क़दम ते हलंदे असां जूं इस्लामी भेनरूं सादगी अपनाईंदियूं त घटि आमदनी में बि घर हली सघे थो। जीअं त असांजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारी शहज़ादी हज़रत फ़ातिमतो ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा करे ॾेखारियो आहे। ईअं जेकॾहिं नुंहुं ससु सां पंहिंजी वालिदा जीअं भलाई कंदी, अल्लाह पाक जी रिज़ा ख़ातिर ॾुख सुख में हथ वंडराईंदी त घर में अमन क़ाइमु थी सघे थो, बल्कि नुंहुं साहिरनि में शहज़ादी बणिजी रहंदी। जेकॾहिं हज़रत फ़ातिमतो ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा जे नक्शे क़दम ते हलंदे असां जूं इस्लामी भेनरूं शरीअत ऐं सुन्नत जे मुताबिक़ सुन्नतुनि भरी नेकियुनि भरी इबादत ऐं रियाज़त वारी ज़िंदगी गुज़ारनि ऐं पंहिंजे ॿारनि खे बि उन जे मुताबिक़ हलण जी तरग़ीब ॾियारींदियूं रहनि त इंशा अल्लाहुल करीम इन्हनि जे हंज में पलजण वारी औलाद बि अहले बैत सां सची मोहब्बत करण वारी ऐं हसनैन करीमैन रज़ियल्लाहु अन्हुमा जी ग़ुलाम बणजंदी। ए काश असांखे हक़ीक़ी माना में हज़रत फ़ातिमतो ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा जे नक्शे क़दम ते हलण नसीब थी वञे। कंहिं छा त ख़ूब चयो आहे, याने हज़रत बीबी फ़ातिमतो ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा जीअं परहेज़गार ऐं परदेदार बणिजो त जीअं पंहिंजे हंज में हज़रत शब्बीर इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु जहिड़ी औलाद ॾिसो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुमुल आलिया जे तरफ़ां शादी जे मौक़े ते कुंवार खे ॾिनी वेंदड़ मकतूब जो कुझु हिसो। अल्लाह पाक अव्हां खे ॿिन्ही जहाननि में शादो आबाद रखे, अव्हां जे ख़ुशियुनि खे वधाए। अल्लाह पाक अव्हां खे मदीने शरीफ़ जे सदाबहार गुलनि वांगुरु हमेशा मुस्कुराईंदो रखे। अव्हां जूं बीमारियूं परेशानियूं घरेलू रंजिशूं तंग दस्तियूं कर्ज़ दूर थियनि, शादीशुदा ज़िंदगी खुशगवार गुज़रे, सालिह औलाद नसीब थिए, बार बार हज जी सआदत नसीब थिए ऐं मिठो मदीनो ॾिसणु नसीब थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ही 5 मदनी गुल पंहिंजे दिल जे मदनी गुलदस्ते ते सजायो, इंशा अल्लाहुल करीम घर में अमन रहंदो। 1 ससु ऐं निणान सां कंहिं सूरत में बि न बिगाड़ियो। इन्हनि जी चङी तरह ख़िदमत कंदियूं रहो। जेकॾहिं उहे ताना ॾियनि त ख़ामोश रहो। 2 जेकॾहिं ससु अव्हां खे छिड़िॿूं ॾे त अव्हां पंहिंजी माउ जो तसवुरु कयो त उहा छिड़िॿे रही आहे त सब्र आसान थी वेंदो इंशा अल्लाहुल करीम।
3. ससु जी कावड़ करण ते जेकॾहिं जवाब में अव्हां बि कावड़ ॾेखारी त पोइ निभाइण मुश्किल थी वेंदो. 4. साहुरनि जी बदसलूकी जी फरियाद पंहिंजे माइटनि में करण तबाही खे दावत ॾियण आहे. तंहिं करे सब्र सां गॾु इन उसूल ते बि क़ाइमु रहो त हिकु चुप 100 खे हाराए. जवाब में फ़क़ति ख़ैर जी दुआ कयो. 5. आम तौर ते अॼुकल्ह साहुरनि जे तरफ़ां नुंहुं ते जादू करे थी, पंहिंजे मुड़ुस खे क़ाबू करे वरितो आहे वग़ैरह वग़ैरह इल्ज़ाम लॻाया वेंदा आहिनि. अल्लाह न करे जेकॾहिं अव्हां सां अहिड़ो मुआमिलो थी वञे त कावड़ में ॻाढ़ी लाल थियण बदिरां हिकमत अमली ऐं निहायत नरमी सां कमु वठो. पंहिंजो कमरो ॾींहं में बंदि न रखो. घर जे ॿियनि माण्हुनि जे मौजूदगी में पंहिंजे मुड़ुस जे कन में सरगोशी न कयो. मुड़ुस जी मौजूदगीअ में बि चांहि वग़ैरह पंहिंजी ससु या निणान सां गॾु वेही करे ई पीओ. इन्हनि जे साम्हूं मुंहुं ख़राब न कयो. गुस्सो कढण लाइ थांवनि खे ज़ोर सां न छंडियो. ॿारनि खे अहिड़ीअ तरह दड़का न ॾियो जो उन्हनि खे वसवसो अचे त असांखे छिड़िॿे थी. धोइण ऐं पचाइण जे कम में तेज़ी ॾेखारियो. मतिलबु त नजासत खे नजासत सां याने इल्ज़ाम खे हंगामे सां पाक करण बदिरां हिकमत ऐं हुस्न अख़लाक जे पाणी ई सां पाक करे सघिजे थो. ईअं अव्हां इनशा अल्लाहुल करीम पंहिंजे साहुरनि जे प्यारी थी वेंदियूं ऐं ज़िंदगी बि ख़ुशगवार थी वेंदी. साहुरनि जी हक़ में दुआ कंदियूं रहो जो दुआ सां वॾा वॾा मसइला हल थी वेंदा आहिनि. नमाज़ रोज़े जी पाबंदी कंदियूं रहो. शरई पर्दे जो एहतमाम कंदियूं रहो. यादि रखो ॾेर खां बि पर्दो आहे. पंहिंजे घर में फैज़ान सुन्नत जो दर्स जारी रखो. ख़ामोशीअ जी आदत विझो छो त घणे ॻाल्हाइण सां झगड़े जो अंदेशो वधी वेंदो आहे. फैशन करण जे बदिरां सुन्नतुनि जो रस्तो इख़्तियार कयो जो इन ई में बहितरी आहे. मूं गुनहगार खे मदीने पाक ऐं बक़ी जे ग़म जी दुआ कयो ऐं मग़फ़िरत जी दुआ सां बि नवाज़ींदू रहो. जेकॾहिं अव्हां खे मुंहिंजो ही मकतूब पसंदि अचे त इन खे प्लास्टिक कोटिंग करायो ऐं अल्लाह न करे कॾहिं घरेलू झगड़ो थिए त हिन खे पढ़ी वठो. वसलाम माइल इकराम. सुन्नत निकाह सफ़ो 58. मदनी बेटी का खुदाया घर सदा आबाद रख. फातिमा ज़हरा का सदका दो जहां में शाद रख. सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद. हज़रत बीबी फातिमतु ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा जी पाक औलाद. हज़रत बीबी फातिमतु ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा जा 3 शहज़ादा. 1 हज़रत इमाम हसन मुजतबा रज़ियल्लाहु अन्हु. 2 हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु ऐं 3 हज़रत मुहसिन रज़ियल्लाहु अन्हु ऐं 3 शहज़ादियूं. 1 हज़रत सैयदा बीबी ज़ैनब रज़ियल्लाहु अन्हा. 2 हज़रत बीबी रुक़ैया रज़ियल्लाहु अन्हा ऐं 3 हज़रत बीबी उम्मे कुलसूम रज़ियल्लाहु अन्हा हुयूं. शान ख़ातून जन्नत सफ़ो 256 खां 263. हज़रत मुहसिन रज़ियल्लाहु अन्हु ऐं शहज़ादी हज़रत बीबी रुक़ैया रज़ियल्लाहु अन्हा त नंढपण में ई गुज़ारे विया हा. इन करे तारीख़ ऐं सीरत जे किताबनि में इन्हनि जो तज़किरो घटि मिले थो. शहज़ादी कोनैन रज़ियल्लाहु अन्हा जे घर में आमदे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. सहाबी रसूल हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु अन्हुमा खां रिवायत आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सफ़र जो इरादो कंदा हुआ त सभ खां आख़िर में हज़रत बीबी फातिमतु ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा सां मुलाक़ात कंदा हुआ ऐं जॾहिं सफ़र खां वापसि मोटंदा हुआ त सभ खां पहिरियां पाण रज़ियल्लाहु अन्हा सां मुलाक़ात कंदा हुआ. बीबी फातिमा रज़ियल्लाहु अन्हा जे लाइ रहमत जी दुआ. जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ लाइ तशरीफ़ वठी ईंदा हुआ ऐं रस्ते में हज़रत सैयदा फातिमा रज़ियल्लाहु अन्हा जे घर वटां लंघंदा हुआ ऐं घर मां चक्की जे हलण जो आवाज़ ॿुधंदा हुआ त अल्लाह पाक जी बारगाह में अर्ज़ कंदा हुआ या अरहमर राहिमीन. फातिमा रज़ियल्लाहु अन्हा खे रियाज़त ऐं क़नाअत जो चङो अजर अता फरमाए ऐं उन खे फ़क़्र जी हालत में बि साबित कदम रहण जी तौफ़ीक़ अता फरमाए. सफ़ीने नूह हिस्सो 2 सफ़ो 35. महबत भरियो मंज़र ऐं महबत भरियो जवाब. मुसलमाननि जे चौथे ख़लीफ़े हज़रत अली उल मुर्तज़ा रज़ियल्लाहु अन्हु हिकु दफ़े पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां खे इहा हज़रत बीबी फातिमा रज़ियल्लाहु अन्हा मूंखे वधीक प्यारी आहे या मां? त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निहायत ख़ूबसूरत जवाब इरशाद फरमायो.
उहा मूंखे अव्हां खां वधीक ऐं अव्हां उन खां वधीक प्यारा आहियो। हज़रत आयशा रज़ियल्लाहु अन्हा जी सच्चाई। ए आशिक़ाने सहाबा ऐं अहले बैत हज़रत बीबी फातिमतु ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा ऐं तमाम उम्महातुल मुमिनीन याने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं पाक ज़ालूं जेके सभिनी मुसलमाननि जूं मायरूं आहिनि, हिक ॿिए सां मोहब्बत कंदियूं हुयूं। जीअं त हिकु वाक़ियो आहे, हज़रत जुमअ बिन उमैर तैमी रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, मां पंहिंजी पुफी सां गॾु हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा जी ख़िदमत में हाज़िर थियसि त उन्हनि खे अर्ज़ कई वई, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे केरु केरु वधीक महबूब हो? फरमायाऊं फातिमा रज़ियल्लाहु अन्हा। पोइ अर्ज़ कई वई, मर्दनि मां? फरमायाऊं उन्हनि जो मुड़ुस। जेतिरे क़दुरु मूंखे ख़बर आहे उहे तमामु घणा रोज़ा रखण वारा ऐं घणो क़याम करण वारा आहिनि। तिरमिज़ी 468/5 हदीस 3900। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह अलैह सच्चा आशिक़ अहले बैत ऐं आशिक़ सहाबा हुआ। पाण पंहिंजे केतिरनि ई तसनीफ़ुनि में हज़रत बीबी फातिमतु ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा जे शान ऐं अज़मत में बयान कई आहे। बल्कि पाण रहमतुल्लाह अलैह सय्यदा फातिमा रज़ियल्लाहु अन्हा जूं मनक़बतूं बि लिखियूं आहिनि। शायदि इन्हनि बरकतुनि जो नतीजो हो जो हज़रत फातिमतु ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा जे ऐं हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह अलैह जी विसाल जी तारीख़ हिक ई याने 3 रमज़ान मुबारक आहे। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह अलैह तिरमिज़ी शरीफ़ जे बयान कयल हदीस पाक जी शरह में लिखनि था त हीअ आहे, हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा जो हक़ बयान करण जो संदन ही न फरमायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सभ खां वधीक प्यारी मां हुयसि ऐं मूंखां बाद मुंहिंजा वालिद, बल्कि जेको संदन इल्म में हक़ हो उहो साफ़ साफ़ चई छॾियो। जेकॾहिं इहो ई सवाल हज़रत फातिमतु ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा सां थिए हा त पाण रज़ियल्लाहु अन्हा फरमाइनि हा त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के वधीक प्यारी हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा हुयूं। पोइ उन्हनि जा वालिद। मालूम थियो त संदन दिलियूं पाक ऐं साफ़ हुयूं। अफ़सोस इन्हनि ते आहे जेके हिननि हज़रात खे हिक ॿिए जा दुश्मन सॾनि था। यादि रखणु घुर्जे त महबत जा केतिरा ई क़िस्म आहिनि ऐं महबूबियत जा बि मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। औलाद में सभ खां वधीक हज़रत फातिमतु ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा आहिनि। भाइरनि में सभ खां वधीक प्यारा अलीउल मुर्तज़ा रज़ियल्लाहु अन्हु आहिनि ऐं पाक घर वारियुनि में सभ खां वधीक प्यारियूं हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा आहिनि। मिरातुल मनाजी 469/8। उस मुबारक माँ पे सदका क्यों न हो सब अहले दी, जो हो उम्मुल मोमिनीन बिनते अमीरुल मोमिनीन। क्या मुबारक नाम है और कैसा प्यारा है लक़ब, आयशा महबूब रब्बुल आलमीन। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। हज़रत आयशा रज़ियल्लाहु अन्हा सां मोहब्बत जो हुक्म। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु ॾींहुं हज़रत बीबी फातिमा रज़ियल्लाहु अन्हा खे फरमायो, ए मुंहिंजी धीअ, छा तव्हां इन सां मोहब्बत न कंदीअ जंहिंसां मां मोहब्बत कयां थो? खेर जवाब तौरु अर्ज़ कयो, छो न? पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, तूं हिन याने हज़रत आयशा रज़ियल्लाहु अन्हा सां मोहब्बत कर। मुस्लिम सफ़ो 10-17 और हदीस 62-90। आया ए ततहीर में है इनकी पाकी का बयां, हैं ये बीबी ताहिरा शोहर इमाम ताहिरीन। तस्बीह फातिमा। खातून जन्नत हज़रत बीबी फातिमतु ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा जे मुबारक हथनि ते चक्की ते अटो पीहण सबब निशान पइजी वेंदा हुआ जेके दर्द जो सबब बणजंदा हुआ। हिकु दफ़ो पाण रज़ियल्लाहु अन्हा ख़ादिम वठण जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हाज़िर थियूं, पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात न थी सघी। अलबत हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा सां मुलाक़ात थी वई ऐं उन्हनि खे पंहिंजो मक़सद ॿुधायो। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर तशरीफ़ खणी आया त हज़रत बीबी आयशा रज़ियल्लाहु अन्हा हज़रत बीबी फातिमा रज़ियल्लाहु अन्हा जे अचण जी ख़बर ॾिनी। हुज़ूर नबी रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे जिगर जे टुकड़े याने फातिमतु ज़हरा रज़ियल्लाहु अन्हा वटि तशरीफ़ खणी आया ऐं इरशाद फरमायाऊं, छा मां तव्हांखे अहिड़े अमल जे बारे में न ॿुधायां जेको तुंहिंजे सुवाल खां बहितर हुजे? जॾहिं तूं सुम्हण लाइ लेटी त 33 भेरा सुबहान अल्लाह, 33 भेरा अल्हम्दुलिल्लाह ऐं 34 भेरा अल्लाहु अकबर
पढ़ी वठंदियूं कयो, ही तुंहिंजे लाइ ख़ादिमा खां बहितर आहे। बुखारी 536/2 हदीस 3705। हज़रत अल्लामा बदरुद्दीन महमूद ऐनी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, या त अल्लाह पाक इन तस्बीह पढ़ण वारे खे अहिड़ी ताक़त अता फरमाए छॾींदो आहे जंहिंखां बाद इन जे लाइ मुश्किल कम आसान थी वेंदा आहिनि ऐं उन खे ख़ादिम जी ज़रूरत नाहे रहंदी, या वरी उन तस्बीह जो उखरवी सवाब दुनिया में ख़ादिम जी ख़िदमत जे फ़ाइदे खां वधीक बहितर आहे। उम्दतुल कारी 374/14 तहतुल हदीस 5361। मुसलमाननि जा चौथा ख़लीफ़ा हज़रत अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाहु अन्हु फरमाइनि था, इन खां बाद मूं ही वज़ीफ़ो कॾहिं बि न छॾियो। ही तस्बीह फ़ातिमा चवराईंदी आहे ऐं सिलसिले आलिया क़ादरिया में इन ते अमल करण जी ख़ासि तरग़ीब ॾियारी वेंदी आहे। असांखे बि पंहिंजी ज़िंदगी में कुझु न कुझु औरात ऐं वज़ाइफ़ जो मामूल बढ़ाइणु घुरिजे, छो त ही रूहानी ऐं जिस्मानी तौर ते तमामु घणा फ़ाइदे वारा हूंदा आहिनि। पर्दे जी अलामत। सैयदा ख़ातून जन्नत शहज़ादी कोनेन हज़रत फ़ातिमतो ज़हरा रज़ी अल्लाहु अन्हा जे पर्दे जे बि छा ॻाल्हि कजे, बल्कि पाण रज़ी अल्लाहु अन्हा अहिड़ी अज़मत ऐं शान वारियूं आहिनि जो संदन मुबारक ज़ात, संदन मुबारक नालो हया ऐं पर्दे जी अलामत बणिजी चुको आहे। वॾा वॾा आलिम ऐं मशाइख़ सगोरा कसरहुमुल्लाह यानी अल्लाह पाक इन्हनि जी तादाद में इज़ाफ़ो फरमाए, जॾहिं पर्दे जे बारे में दुआ घुरंदा आहिनि त हीअं अर्ज़ कंदा आहिनि, या अल्लाह पाक असांजी नुंहुं धीअरनि खे सैयदा ज़हरा जे पर्दे जो सदको नसीब फरमाए। औरत जे लाइ भलाई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ख़ादिम हज़रत अनस रज़ी अल्लाहु अन्हु फरमाइनि था त हिकु दफ़ो नबी रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछियो त औरतुनि जे लाइ कहिड़ी शइ में भलाई आहे। सहाबा किराम अलैहिम रिदवान फरमाइनि था, असांखे ख़बर न हुई त असां छा जवाबु ॾियूं। हज़रत अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाहु अन्हु हज़रत फ़ातिमा रज़ी अल्लाहु अन्हा वटि तशरीफ़ खणी विया ऐं उन्हनि खे इन बारे में ॿुधायो त उन्हनि फरमायो, अवां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इहो छो न अर्ज़ कयो त औरतुनि लाइ भलाई इन में आहे त उहे गैर महरम मर्दनि खे न ॾिसनि ऐं न ई गैर महरम मर्द उन्हनि खे ॾिसनि। त हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु बारगाह रिसालत में हाज़िर थी इहा ॻाल्हि ॿुधाई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछियो, इहा ॻाल्हि तव्हांखे कंहिं ॿुधाई? अर्ज़ कयाई, फ़ातिमा। त सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, फ़ातिमा मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे। हिलियतुल औलिया 550/2 रक़म 1444। जनाज़े ते पर्दे जो एहतमाम। मुसलमाननि जा चौथा ख़लीफ़ा हज़रत अली मुश्किल कुशा रज़ी अल्लाहु अन्हु फरमाइनि था, हज़रत फ़ातिमतो ज़हरा रज़ी अल्लाहु अन्हा वफ़ात जे वक़्तु वसियत कई हुई त जॾहिं मां दुनिया मां रुख़्सत थी वञा त मूंखे राति जो दफ़न कयो वञे त जीअं कंहिं गैर मर्द जी नज़र मुंहिंजे जनाज़े ते न पवे। मदारिजुन नबूवह 461/2। सैयद कायनात ख़ातून जन्नत हज़रत बीबी फ़ातिमतो ज़हरा रज़ी अल्लाहु अन्हा खे इहा फ़िक्र हुई त ज़िंदगी में त गैर मर्दनि खां पाण खे बचाए रखियो आहे, मतां हाणे वफ़ात खां बाद मुंहिंजे मैयत ते माण्हुनि जी नज़र पइजी वञे। हिकु मौक़े ते हज़रत बीबी अस्मा बिनते उमैस रज़ी अल्लाहु अन्हा अर्ज़ कयो, मूं हबशा में ॾिठो आहे त जनाज़े ते वण जूं टारियूं ॿधी हिकु डोली जहिड़ी सूरत ठाहे उन ते पर्दो विझी छॾींदा आहिनि, पोइ उन्हनि खजीअ जूं टारियूं घुराए उन्हनि खे जोड़ियो, पोइ उन ते कपिड़ो विझी सैयदा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाहु अन्हा खे ॾेखारियो, जंहिं ते पाण रज़ी अल्लाहु अन्हा तमामु घणो ख़ुशि थियूं। जज़्बुल क़ुलूब सफ़ो 159। इस्लाम में पहिरीं ख़ातून। हज़रत अल्लामा इब्न अब्दुल बर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, इस्लाम में सैयदा तय्यबा ताहिरा हज़रत बीबी फ़ातिमतो ज़हरा रज़ी अल्लाहु अन्हा पहिरीं ख़ातून आहिनि जिन जी मैयत मुबारक खे अहिड़ी तरह लिकाइण जो एहतमाम कयो वियो हो। हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती अहमद ख़ान नईमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, ख़्याल रहे त क़यामत जे ॾींहुं अज़वाज पाक ऐं फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाहु अन्हा पर्दे जी हालत में उथंदियूं जो इहे ख़ासि औलिया अल्लाह में शामिल आहिनि। मिरातुल मनाजी 369/7। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया इस्लामी बहनों के समझाइंदे लिखन था, ए मेरी बहनों सदा पर्दा करो, तुम गली कूचों में मत फिरती रहो, अपने देवर जेठ से पर्दा करो, इनसे हरगिज बेतकल्लुफ मत बनो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद।
गमे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। खातून जन्नत हज़रत बीबी फातिमा तो ज़हरा रदी अल्लाह अन्हा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां तमामु घणी महबत कंदियूं हुयूं। तंहिं करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विसाल शरीफ़ जो खेनि ॾाढो सदमो पहुतो, जंहिंजो इज़हार पाण हिन तरह कंदियूं हुयूं। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विसाल शरीफ़ ते जेको सदमो मूंखे पहुतो आहे, जेकॾहिं उहो सदमो ॾींहं ते अचे हा त उहे रातियूं थी वञनि हा। विसाल शरीफ़ ऐं गुस्ल शरीफ़। अल्लाह पाक जे प्यारे प्यारे आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विसाल शरीफ़ खां 6 महीना बाद 3 रमज़ान मुबारक 11 हिजरी अंगारे जी रात सैयदा तय्यबा ताहिरा हज़रत बीबी फातिमा तो ज़हरा रदी अल्लाह अन्हा जो 28 साल जी उम्र में विसाल शरीफ़ थियो। हज़रत बीबी फातिमा रदी अल्लाह अन्हा के गुस्ल ॾियण में मुसलमाननि जे पहिरें ख़लीफ़े हज़रत अबू बकर सिद्दीक़ रदी अल्लाह अन्हु जी ज़ौजे मोहतरमा हज़रत बीबी अस्मा बिनते उमैस रदी अल्लाह अन्हा भी शामिल हुयूं ऐं उन्हनि खे गुस्ल ॾियण जी वसियत पाण सैयदा रदी अल्लाह अन्हा कई हुई। सुनन कुबरा लिल बिहक़ी 56/4 हदीस 69-30। नमाज जनाजा ऐं तदफीन। हज़रत सैयदा खातून जन्नत बीबी फातिमा तो ज़हरा रदी अल्लाह अन्हा जो जनाज़ो कंहिं पढ़ायो, इन बारे में रिवायतूं मुख़्तलिफ़ आहिनि। हिक रिवायत जे मुताबिक़ हज़रत अली रदी अल्लाह अन्हु ऐं हिक रिवायत जे मुताबिक़ हज़रत अब्बास रदी अल्लाह अन्हु पढ़ायो, जॾहिं त केतिरियुनि रिवायतुनि में आहे त पाण रदी अल्लाह अन्हा जो जनाज़ो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रदी अल्लाह अन्हु पढ़ायो। सुनन कुबरा लिल बिहक़ी 46/4 हदीस 68-96। मज़ार बीबी फातिमा तो ज़हरा रदी अल्लाह अन्हा जे बारे में 2 रिवायतूं। इमाम अहले सुन्नत आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह लिखनि था, हज़रत फातिमा तो ज़हरा रदी अल्लाह अन्हा जी मज़ार शरीफ़ जे बारे में 2 रिवायतूं आहिनि। नंबर 1 बक़ी शरीफ़ में, नंबर 2 ख़ास रोज़े अक़दस प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मज़ार शरीफ़ सां गॾु। हिकु आशिक़ रसूल मदीने पाक जे हिकु आलिम साहिब खे अर्ज़ कयो, मां ॿिन्ही जॻह ते हाज़िर थी सलाम अर्ज़ कंदो आहियां, नूर जूं तजलियूं माणींदो आहियां। उन्हनि फरमायो, उहे करीम ज़ातूं जॻहनि जूं पाबंद न आहिनि, अव्हां जी तवजो हुजणु घुर्जे, पोइ नूर जी बरसात करणु उन्हनि जो कमु आहे। फतावा रज़विया 432/26। पुलसिरात ते ऐलान। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं क़यामत जो ॾींहुं हूंदो त हिकु ऐलान करण वारो ऐलान कंदो, ए एले मजमा, पंहिंजूं निगाहूं झुकाए वठो त जीअं हज़रत फातिमा बिनते मुहम्मद मुस्तफ़ा पुल सिरातां गुज़री वञनि। जामे सग़ीर 945/1 हदीस 228। किन रिवायतुनि जे मुताबिक़ क़यामत जे ॾींहुं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक ॾाची, जंहिंजो नालो अदबा आहे, हज़रत बीबी फातिमा रदी अल्लाह अन्हा मैदान महशर में उन ते सुवार थी तशरीफ़ आणींदियूं। अल्लाह पाक जी हज़रत बीबी फातिमा तो ज़हरा रदी अल्लाह अन्हा ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। 10 बीबियुनि जी कहाणी। अमीर अहले सुन्नत बानी दावत इस्लामी हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी दामत बरकातुहुल आलिया फरमाइनि था, 10 बीबियुनि जूं कहाणियूं, शहज़ादी जो सिर ऐं जनाब सैयदा जी कहाणी, इहे सभु मन घड़त आहिनि। इन्हनि जी का शरई हैसियत नाहे। इन्हनि जो पढ़णु ऐं इन्हनि जे मन्नत मञणु नाजाइज़ आहे। जेकॾहिं कुझु पढ़णो आहे त यासीन शरीफ़ पढ़ी वञे, इन में बि एतिरो ई वक़्तु लॻंदो जेको इन्हनि कहाणियुनि में लॻंदो आहे, बल्कि इन खां बि घटि वक़्तु लॻंदो। पोइ उन जूं बरकतूं बि आहिनि ऐं फज़ीलतूं बि। हदीस पाक में आहे त हिकु दफ़ो यासीन शरीफ़ पढ़ण ते 10 क़ुरान पाक जो सवाब मिलंदो आहे। तिरमिज़ी 406/4 हदीस 28-96। मालूमात जी घटिताई जे करे इन्हनि कहाणियुनि जो रवाज पइजी वियो आहे। अल अमान वल हफीज़। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारक वसल्लम।